नाज़रीन हम ख़बर शामिल कंदासीं। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 13 मुगवी बाजियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 13 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 13 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 13 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 13 मुगवी बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 13 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 13 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 13 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 13 मुगवी बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 13 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 13 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 13 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 3 मुगवी बाजियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 3 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 3 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 3 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 3 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 3 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 3 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 3 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 3 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 3 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। ही हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 3 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 3 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 3 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 3 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 3 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 3 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 3 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 3 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 3 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 3 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 3 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब घोटकी कंदकोट पुल जे कम दौरान अगवा थियल 3 मुलाज़िमनि खे बाजियाब करायो वियो आहे। कंदकोट में CIA पुलिस तरफ़ां 3 मुगविन खे बाजियाब कराइण जी दावा कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर बका बंगवार खां। बका आगाह कजो त CIA पुलिस कार्रवाई कई आहे। छा अपडेट आहे हिन वटि? जी त ॿ महीननि खां वधीक अॻु घोटकी कंदकोट पुल जो जेको प्रोजेक्ट आहे उते अगवा थी वियल हुआ 3 ॼणा, जेको जमशेद मलिक, मोहम्मद मज़हर पंजाबी ऐं मोहम्मद शफीक पंजाबी खे पुलिस अॼु कशमोल पुलिस कचे वारे इलाइक़े में मुसलसिल कार्रवाई जे करे अगवा थियल हुआ। उन हिकु जॻह खां ॿिए जॻह ते मुंतकिल करे शिफ्ट करे रहिया। CIA पुलिस जे SSP जेका जे इहकामनि ते असां उन जाइ ते इलाइक़े में एम्बुश लॻाए इलाइक़े में असांखे इहो इतला मिलियो त जेका मुगविन खे हिकु जाइ खां ॿिए जाइ ते जेके शिफ्ट करे रहिया आहिनि। दौरानी पुलिस थाणे जो हद हुयो, उते कार्रवाई दौरान
जेका त पुलिस ऐं हथियारबंदनि विच में मुक़ाबिलो थी वियो, जंहिंखां पोइ पुलिस जेका आहे हथियारबंद जेका आहे त 2 इंच खे छॾे कचे वारे इलाइक़े में राति जे ऊंदाही जो फ़ाइदो वठी फरार थी वञनि। बाक़ा अपडेट